औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां फ़ादिल किताफ़ी अल फैसल यूट्यूब अकेडमी सां गॾु अॼु मां के यूट्यूब थंबनेल जेको आहे उहो कीअं ठाहियो वेंदो आहे ऐं उहो जेको आहे एडोब फोटोशॉप ते कीअं थंबनेल ठाहियो वेंदो आहे ऐं उन में जेको आहे उर्दू जेका आहे उहा कीअं लिखाई थींदी आहे ऐं सॼो प्रोसेस तव्हांखे मां अॼु जेको आहे लाइव करे थो ॾेखारियां त कहिड़े तरीक़े सां असां बहितरीनु जेको आहे असां पंहिंजे यूट्यूब जे लाइ थंबनेल क्रिएट करे सघूं था ऐं उन में जेका आहे असां उर्दू जी लिखाई कंदा आहियूं उहा उर्दू जी लिखाई जेका आहे उहा कीअं थी सघे थी ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उनमें जेके तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि उनमें एडिटिंग कई वेंदी आहे उहा कहिड़े तरीक़े सां थींदी आहे, पिक्चर कीअं लॻाइबा आहिनि, फॉन्ट जेके आहिनि उर्दू जा उहे कीअं असां उनमें ट्रांसफ़र कंदासीं, इहो पूरो जेको आहे प्रोसेस तव्हांखे मां ॿुधायां थो। अचो त हलूं था पंहिंजे कंप्यूटर जी स्क्रीन ते। हाणे असां अची चुका आहियूं पंहिंजे कंप्यूटर जी स्क्रीन ते। त सभ खां पहिरियों असां जेको आहे फोटो एडोब जेको आहे असां ईंदासीं फोटो 7.0 जेको आहे असां ओपन कंदासीं। बाद में असां हिते फाइल ते क्लिक कंदासीं। फाइल ते क्लिक करण खां बाद में असां व्यू जेका आहे उहा या जेके असां कंट्रोल+N इस्तेमालु कंदासीं बि असांजो व्यू ऑप्शन आहे ऐं व्यू खोली कंदासीं। व्यू करण खां बाद में हिते असां जेका विड्थ आहे उहा विड्थ असां रखंदासीं 12/80 पिक्सल ऐं उनखां बाद में जेका हाइट आहे असांजी उहा रखंदासीं 720 पिक्सल ऐं जेका असांजी रेज़ोल्यूशन आहे उहा असां रेज़ोल्यूशन जेका आहे उहा 1000 यानी 1000 रखंदासीं। उनखां बाद में जेको आहे ट्रांसपेरेंट ते असां क्लिक करे ओके कंदासीं। उनखां बाद में जेको आहे ओके खणण खां बाद कुझु अहिड़ो इंटरफेस ईंदो। उनखां बाद में असां छा कंदासीं, हिते वेंदासीं फाइल में, फाइल खां बाद में वेंदासीं ओपन ते। ओपन करण खां बाद में असांखे कोई हिकिड़ो जेको आहे ख़ूबसूरत जेको टेम्पलेट आहे असांखे टेम्पलेट खणणो आहे। हिते मुंहिंजा काफ़ी सारा जेके टेम्पलेट आहिनि उहे तयारु करे मूं रखिया आहिनि। त पहिरियां मां जेको आहे टेम्पलेट ई खणंदुसि। टेम्पलेट खणण खां बाद में असां ओपन ते क्लिक कंदासीं। कुझु अहिड़ो इंटरफेस ईंदो आहे। उनखां बाद में असां हिते जेको आहे क्लिक कंदासीं छा ते मूव टूल ते। मूव टूल ते वञी करे असांखे जेको आहे हिन पिक्चर खे खणी करे असां हिते ड्रा कंदासीं। उनखां बाद में हिते ड्रा करे असां हिनखे कोने ते वठी ईंदासीं। कोने ते वठण खां बाद में पोइ कंट्रोल+T जेका आहे असां उहो पुट कंदासीं। उनखां बाद में असां हिनखे जेको आहे बराबरि जेको आहे बराबरि छिके करे असां हिनखे हिते रखंदासीं। उनखां बाद में असां एंटर दॿाईंदासीं। एंटर दॿाइण खां बाद में हीअ असांजो टेम्पलेट जेको आहे उहो तयारु थी चुको आहे। हाणे में जेको आहे असां हिन में तस्वीर ऐड करणु चाहियूं था त छा कंदासीं, वेंदासीं फाइल में। फाइल में वञण खां बाद में क्लिक कंदासीं ओपन। ओपन ते क्लिक करण खां बाद में हिते जेको आहे मुंहिंजूं तस्वीरूं जेके आहिनि पहिरियों ई 2 ठाहे रखियूं आहिनि। मां उहा उन्हनि मां हिकिड़ी तस्वीर जेका आहे उहा खणंदुसि। मुंहिंजूं जेके तस्वीरूं आहिनि उहे तव्हां ॾिसी रहिया हूंदव त मुंहिंजूं तस्वीरूं जेका आहिनि हिते काफ़ी सारी तस्वीरूं जेका आहिनि पहिरियों मां हिते हिकिड़ी जेका आहे उहा पंहिंजी तस्वीर खणंदुसि। तस्वीर मुंहिंजी जेका आहे उहा हिते रखियल आहे। तस्वीर मुंहिंजी जेका आहे उहा रखियल आहे। मां तस्वीर बाद में अहिड़ो इंटरफेस हूंदो। हाणे हिन जेको आहे बैकग्राउंड आहे उहो जेको आहे वाइट बैकग्राउंड आहे। त छा कंदासीं, हिनखे वरी मूव टूल ते वञी करे असां फोटो ते क्लिक करे असां फोटो खे खणी हुन टेम्पलेट में रखंदासीं। ऐं टेम्पलेट में रखण खां बाद में हिन में जेको आहे जेको बैकग्राउंड आहे तस्वीर जो उहो जेको आहे वाइट अचे थो। छा कंदासीं, मैजिक टूल जेको आहे इस्तेमालु करे असां उहो पुट कंदासीं। उनखां बाद में जेको आहे असां एंटर उनखां बाद में जो आहे असां डिलीट दॿाईंदासीं। एंटर दॿाइण खां बाद में कुझु अहिड़ो ई तस्वीर जेका आहे उहा हा शेडो थी वेंदो। पोइ असां क्लिक कंदासीं हिते जेको आहे मूव टूल ते। मूव टूल जेको आहे क्लिक करे हिते क्लिक कंदासीं त असांजी तस्वीर जेको आहे उहा क्लियर तव्हांखे नज़र अची रही हूंदी। हाणे असीं छा कंदासीं त कंट्रोल+T जेको आहे असां उहा सिलेक्ट करे पंहिंजी जेको आहे तस्वीर जी विड्थ आहे या जेका हाइट आहे उहा असां चेंज करे सघूं था। या उनजो जेको तस्वीर जेका साइड आहे असां उहा बि चेंज करे सघूं था। साइड तस्वीर जेको आहे हेठि मथे बि असां करे सघूं था। त असां तस्वीर जेको आहे असां फ़िलहालु जेको आहे कोने में ई रखणु चाहियूं था। हिन जेका विड्थ आहे उहा वधाइणु चाहियूं था। त असां छा कंदासीं, Shift+Alt जेको आहे असां दॿाए करे मथे या हेठि मथे छिकींदासीं त उहो जेको आहे बराबरि में जेको आहे उहा हेठि मथे थींदी। यानी उन जेके पिक्सल आहिनि उहे न फटंदा। असां
इतने उनके बाद में ही पिक्चर रखी सी पिक्चर रखने के बाद में मां चाहियां तो मुझे जो है मां तैयार करे रहा है यो मुझे जो तस्वीर ही मां फर्जी तस्वीर रखी है। कोई दोस्त अगर कोई भी तस्वीर रखना चाहे तो रखी सके तो पर मां तव्हांखे हिकिड़ो जो है ॿुधाइण जे लाइ ही जो है मां फर्जी तस्वीर रखी है। उनके बाद में मां चाहियां तो मां जो है पंहिंजी दुकान जो है उहा एडवर्टाइजिंग करण जे लाइ मां हिकिड़ो जो है टेम्पलेट इश्तिहार ठाहे रहियो आहियां। यानी कि ही साइज़ जेका है यूट्यूब थंबनेल जी है उनमें ठाहियां तो छो जो मूंखे भी पंहिंजे दुकान की एडवर्टाइजिंग जेका है उहा यूट्यूब ते ही करनी है। यानी कि मां पंहिंजे दुकान जो है थंबनेल क्रिएट करे रहियो आहियां। तो उनके बाद में असां वरी छा कंदासीं मूंखे ॿियो हिकिड़ो पिक्चर जेका आहे लॻाइणी आहे तो मां वरी क्लिक कंदुसि फाइल ते फाइल खां बाद में ओपन ते ओपन खां बाद में हितां कुछ तस्वीरूं मूं डाउनलोड करे रखियूं आहिनि उहो डाउनलोड खणंदासीं तस्वीरूं खणंदासीं। हिनमें ही ॾिसो तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेका आहे PC जी जेका तस्वीर लॻियल आहे उहा आहे। ऐं हिते वरी साॻियो ई मूव टूल ते क्लिक कंदासीं। मूव टूल ते क्लिक करण खां बाद में हिते जेको आहे साॻियो उहो तरीक़ेकार जेको इंटरफेस वरी मैजिक टूल ते उनखां बाद में हिते क्लिक कंदासीं मैजिक टूल ते उनखां बाद में जेको आहे क्लिक कंदासीं यानी क्लिक करण खां बाद में जेको आहे उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो जेको आहे कटिजी वेंदो। वरी साॻी तरीक़ेकार असां जेको आहे जी साइज़ रीसाइज़ करण लाइ Ctrl+T जो इस्तेमालु कंदासीं। उनखां बाद में जेका आहे उहा साइज़िंग जेका आहे असां वधाए सघूं था। उनखां बाद में हिते जेको आहे जेको PC आहे PC जी जेका साइज़िंग आहे उनखां बाद में जेको आहे हिकिड़ी ॿी तस्वीर मां ऐड करणु चाहियां थो त मां ॿी तस्वीर बि जेका आहे ऐड करे सघां थो। उनजे लाइ असां छा कंदासीं वरी साॻी प्रोसेस आहे हिते क्लिक कंदासीं फाइल में फाइल खां बाद में ओपन ते क्लिक कंदासीं। ओपन ते क्लिक करण खां बाद में वरी साॻी ॻाल्हि तस्वीर जेका आहे डाउनलोड पहिरियों करे रखी आहे हिते वरी तस्वीर ते क्लिक कंदासीं। तस्वीर ते क्लिक करण खां बाद जेके दोस्तों तव्हांखे हुते तस्वीर तव्हां हुनमें टेम्पलेट ते पुट करे रखो था हुते तव्हां जेको आहे मैजिक टूल इस्तेमालु कयो था तो हुते तव्हांजो बैकग्राउंड जेको आहे रिमूव नथो थिए। तव्हांखे परेशानी थियण जी काई ज़रूरत नाहे। तव्हां हिते छा कंदो जीअं ओपन कंदासीं पिक्चर खां बाद में जेको आहे बैकग्राउंड जेको आहे उहो क्लोज थियल आहे। हिते पाण ओपन कंदासीं लेयर जेका आहे ओपन करणी आहे। ओपन करण खां बाद में वरी हिते जेको आहे साॻी डायरेक्टली पाण मैजिक टूल ते क्लिक कंदासीं ऐं हिते क्लिक कंदासीं। उनखां बाद में पाण इंटर ते जेको आहे क्लिक कंदासीं। पाण छा करणु डायरेक्टली जेको आहे पाण हिते डिलीट ते हणंदासीं त ॾिसो हुनजो जेको बैकग्राउंड आहे उहो रिमूव जेको आहे पाण हाणे हिते वरी छा आहे पाण हिते मूव टूल ते क्लिक करे इनके जो है पाण मूव करे हिते साॻी टेम्पलेट ते रखंदासीं। कुछ अड़े तरीक़े सां तस्वीर पंहिंजी अची सके थी। ऐं उनखां बाद में वरी साॻी रीसाइज़ करण जे लाइ Ctrl+T जो इस्तेमालु कंदासीं। जेका तस्वीर आहे पाण हिते जेको आहे रखी सघूं था। जिते भी तव्हांखे सही लगे तव्हां हुते जेका तस्वीर पंहिंजी जेको आहे उहा ड्रा करे रखी सघो था। ऐं हीअ जेका तस्वीर आहे मां जेको आहे हिते रखां पियो तस्वीर के हिते रखी इंटर क्लिक कंदासीं। उनखां बाद में जेको आहे हाणे मेन मक़सदु इहो अचे थो तव्हां जेके माण्हुनि जी माना इहा ई दोस्तनि जी रिक्वेस्ट हूंदी आहे सर जेका आहे असां तस्वीर भी रखी सघूं था ऐं हुन जेका फ़ोटो आहे उहे बि ऐड करे सघूं था। ऐं हाणे जेका आहे असां हिन में जेका लिखाई कंदासीं उहा जेका आहे उहा कहिड़े तरीक़े सां सेट करणी आहे। ऐं दोस्त काफ़ी जेका आहे ॾींहंनि खां परेशान आहिनि त उहे जेका आहिनि फोटू एडाप 7.0 आहे उन जेका आहे उर्दू जी जेका लिखाई आहे उहा उर्दू जी लिखाई हिननि खे जेका आहे परेशान करे रही आहे। चलो ठीकु आहे मसइलो नो प्रॉब्लम। मां तव्हां सां ॻाल्हायां मां तव्हांखे बिल्कुलु प्रैक्टिकली करे तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। छो त हाणे ॾिसूं था पाण जेको आहे हिन में जेको आहे पाण उर्दू जेका आहे उहा पाण कीअं लिखाई करे सघूं था। त पहिरियों फस्ट ऑफ ऑल पाण छा कंदासीं पंहिंजे कंप्यूटर में जेको आहे हिन जेको प्रोग्राम जो पाण हलाए रहिया आहियूं कंदासीं मिनिमाइज़ करण खां बाद में हिते सभिनी दोस्तनि वटि जेको आहे हीअ जेको आहे NPage जो जेको वर्जन हूंदो आहे सॉफ्टवेयर हूंदो आहे जेको उहो इंस्टॉल हूंदो आहे। अगरि जेकर तव्हां वटि कंहिं दोस्त वटि इहो जेको NPage आहे उहो इंस्टॉल न आहे थियो तव्हां नेट तां बि खणे सघो था या कंहिं शॉप ते तव्हां वञी करे 30 रुपए जी जेका आहे उहा CD मिले थी उहा तव्हां CD वठी करे हीअ प्रोग्राम जेको आहे तव्हां इंस्टॉल करे सघो था। पाण हिनखे ओपन कंदासीं। ओपन करण खां बाद में कुछ अहिड़ो इंटरफेस ईंदो जेका आहे खुली रही आहे। ऐं
कुछ अड़ो इंटरफेस में पान के छा करिणो आहे इनके सिर्फ ओके ते ही पान के क्लिक करिणो आहे उनका बाद में पान फाइल ते वेंदासीं फाइल खां बाद में पान कंदासीं न्यू ते क्लिक करे पान कंदासीं ओके तो कुछ जो है अड़ो इंटरफेस हूंदो हाणे पान के जो है इतने जो है पान के उर्दू टाइप करनी है तो पान पहिरियों हिन जो है फाउंट आहिनि उहो चेंज कंदासीं हिन में उर्दू जो फॉन्ट पान के जो है चूज़ करिणो आहे हिते जो है अॼुकल्ह पंहिंजी लैंग्वेज आहे उहा नूरी नस्ताई जेका आहे उहा पाण खे रखणी आहे उनखां बाद में जेको आहे हिन जेका रीसाइज़िंग आहे उहा साइज़िंग खां पाण हिन जेका आहे 48 PT रखंदासीं ऐं इनखां बाद में हिते हाणे फॉर एग्जाम्पल मां कुझु बि जेको आहे लिखणु चाहियां थो त यानी मां पंहिंजे दुकान जो जेको नालो आहे उहो लिखंदुसि अल फैसल अक्सर माण्हू जेको आहे हिते ग़लती कंदा आहिनि त हिनखे लिखी करे माण्हू सेव कंदा आहिनि असांखे बल्कि सेव न करूं असांखे फाइल ते वञी करे हिन फाइल खे जेको आहे एक्सपोर्ट करणो हूंदो आहे एक्सपोर्ट जो ही ऑप्शन तव्हांखे नज़र में अची रहियो हूंदो हिते पाण एक्सपोर्ट ते क्लिक कंदासीं एक्सपोर्ट ते क्लिक करण खां बाद में असां हीअ असांखां पुछे थो जेका ही फाइल आहे तव्हां किथे जेको आहे सेव करणु चाहियो था त असां ब्राउज़र में क्लिक कंदासीं ब्राउज़र ते क्लिक करण खां बाद में ही नालो पुछी रहियो आहे कहिड़े नाले सां तव्हां जो आहे ही फाइल सेव करियो था त मां जेको आहे हिते BH या जेको आहे कोई भी नालो मां फर्ज़ी नालो जेको आहे हिते ॾियां थो यस ये जो है फर्जी नालो ॾिनो ऐं नाले ॾियण खां बाद में जेको आहे हिते कम टू सर्विस बिटम फाइल लिखियल आहे पाण हिते क्लिक कंदासीं हिन खां बाद में जेको आहे ही जेको ॿियो ऑप्शन आहे हिनखे पाण सिलेक्ट कंदासीं सिलेक्ट करण खां बाद में जेको आहे ॾिसो तव्हांखे मूं अॻु में बि कुझु फाइलूं जेको आहिनि उहो हिते हिन नाले सां जेको आहे उहो सेव थियल आहिनि नालो जेको आहे उहो चेंज कंदुसि नालो चेंज करण खां बाद में मां हिन फाइल के जो है वो सेव कंदुसि सेव करण खां बाद में ओके ते दबाईंदो आहियां हाणे हिन प्रोग्राम के जो है उनके मां मिनिमाइज़ कंदुसि ऐं साॻे पंहिंजे एडोब वारे वर्जन ते मोटी था अचूं हाणे हिते जेको आहे असांखे क्लिक करिणो आहे ईंदासीं फाइल ते अचण खां बाद में साॻे तरीक़ेकार ओपन कंदासीं ओपन करण खां बाद में हिते मुंहिंजी जेको आहे पंहिंजी सेव करे रखियो इहो जेको लिखाई कई लिखाई करण खां बाद में असां उहा लिखाई ॻोल्हींदासीं ऐं जहिड़े नाले सां तव्हांखे जेका आहे उहा सेव थियल आहे मां हिते क्लिक कंदुसि ओपन कंदुसि ओपन करण खां बाद में कुछ अड़ो इंटरफेस ईंदो आहे इंटरफेस अचण खां बाद में असां सिर्फ़ु जस्ट ओके ते क्लिक कंदासीं हीअ ॾिसो जेका आहे उहा PNG जी शक्ल में जेका असांजी लिखाई आहे उहा अची चुकी आहे हाणे जस्ट छा कंदासीं हिन मूव टूल ते वञी करे सिर्फ़ु हिन लिखाई खे जेको आहे खणी करे असां हिते पुट कंदासीं हीअ ॾिसो जेको आहे लिखाई असांजी हिते अची चुकी आहे असां हिन खे जेको आहे रीसाइज़ करण जे लाइ छा कंदासीं Ctrl+T जो इस्तेमालु कंदासीं ऐं हिन खे जेको आहे रीसाइज़िंग कंदासीं केतिरी जेका आहे असांखे हीअ साइज़ रखणी आहे असांखे हिते हीअ साइज़ रखणी आहे ऐं उनखां बाद में जेको आहे त एंटर ते क्लिक कंदासीं ऐं असां चाहियूं था त हिन जो जेको कलर आहे उहो असां कलर थोरो जेको आहे असां चेंज करे सघूं था कलर जेको आहे हीअ जेको सूटेबल नथो लॻे त असां छा कंदासीं कलर खे चेंज करण जे लाइ असां वटि जेको ऑप्शन हूंदो आहे उहो हूंदो आहे हिते असां हेठि जेको आहे एड लेयर स्टाइल ते वेंदासीं एड लेयर स्टाइल ते क्लिक कंदासीं त हिते मथां पहिरियों फर्स्ट ऑप्शन आहे ब्लेंडिंग ऑप्शन यानी ब्लेंडिंग ऑप्शन में वेंदासीं ब्लेंडिंग ऑप्शन में वञी करे असांखे जस्ट क्लिक करिणो आहे कलर ओवरले ते कलर ओवरले ते क्लिक कंदासीं त हिते जेका आहे ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहिनि कलर्स जेका आहिनि उहे अची चुका आहिनि असां हिते कलर खे जेको आहे असां चेंज कंदासीं त असांजो कलर जेको आहे उहो कहिड़ो हुजणु घुरिजे हिते क्लिक कंदासीं ऐं कलर ते त कलर असां चूज़ करे सघूं था पंहिंजो जेको ई असांखे हिते रखणु चाहियूं हाणे हिते जेको आहे असां जेको आहे कुझु
यो कलर असां रेड जो आहे कुझु धीमो रेड कलर असां रखियो आहे। ओके ते क्लिक करे ॾींदासीं। ओके ते क्लिक करण खां बाद में हिते असां जेको आहे हिन जो स्ट्रोक आहे, यानी असां हिन जेको आहे स्ट्रोक ॾियणु चाहियूं था त असां हेठि जेको असां क्लिक कंदासीं स्ट्रोक जे ऑप्शन ते। स्ट्रोक जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं त स्ट्रोक जो कलर जेको आहे असां हिते वरी कलर चेंज कंदासीं, छो जो पहिरियों जेको आहे असां राइटिंग जो कलर आहे उहो बि रेड आहे ऐं स्ट्रोक बि असां रेड लॻाईंदासीं। जेका असांजी लिखाई आहे उहा तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत नज़र में न ईंदी। त छा कंदासीं जो असां कलर चेंज कंदासीं। स्ट्रोक जेको आहे असां जेको आहे ब्लैक लॻायूं था या कोई ॿियो अहिड़ो जेका आहे असां हीअ जेको आहे कलर जेको आहे असांजो स्ट्रोक असां लॻायूं था, बल्कि हीअ असां जेको स्विच फॉर एग्जाम्पल असां हीअ जेको आहे हिते लॻायूं था, जस्ट असां हिनखे ओके कंदासीं। ओके करण खां बाद में असां चाहियूं था त हिन जो जेको आहे ड्रॉप शेडो आहे उहो असां ॾेई सघूं था। इनर ग्लो जेको आहे उहो ॾेई सघूं था। इनर ग्लो ते असां क्लिक कंदासीं ऐं इनर ग्लो ते क्लिक करण खां बाद में त हीअ जेको असांजो डिस्टेंस जेको आहे उहो कलर जेको ॾिसो था हीअ जेका मूवमेंट जेका आहे कीअं तरीक़े सां अंदरि जेका आहे थी रही आहे। उनखां बाद में जेको आहे चोक आहे ही ॾिसो था तव्हां। उनखां बाद में रीसाइजिंग आहे, असां ही साइजिंग भी इनकी करे सघूं था। उनखां बाद में असां हिते ॾींदासीं आउटर ग्लो, यानी हिन में जेके काफ़ी सारा जेके आहिनि हिन में जेके ऑप्शन आहिनि हिनखे पाण जेको आहे जेके पाण स्ट्रोक लॻायो आहे हिनखे पाण जेको आहे थोरो वधाए सघूं था, घटाए सघूं था। ऐं हिनखां बाद में हिते असां हिनजी साइज़ जेका आहे थोरा वधायूं था। ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे कलर जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां जेको आहे फैलिजे थो ऐं वरी जेकॾहिं असां हिनजी शेडो घटि कयूं था त उहो घटि थिए थी। असां हिन जेको तव्हांखे जेतिरे ताईं सही लॻे तव्हां ओतिरे ताईं जेको आहे उनखे कलर खे जेको आहे जेको आहे शेडो जेको आहे आउटर जेको आहे तव्हां ॾेई सघो था। मां जस्ट हेतिरो ई ॾींदुसि। उनखां बाद में ओके ते क्लिक करे ॾींदुसि ऐं ॾिसो लिखाई जेका तव्हांखे साम्हूं नज़र अची रही आहे। ऐं उनखां बाद में जेकॾहिं तव्हां जेकॾहिं ॿी का शइ बि हिन में एड करणु चाहियो था त तव्हां करे सघो था। ऐं जेका आहे तव्हांखे जस्ट इन पेज में वञिणो आहे। इन पेज में वञी करे तव्हां हुते लिखाई कंदव। इन पेज में तव्हां लिखाई कंदव ऐं लिखाई करण खां बाद में जेको आहे तव्हांखे फाइल सेव न आहे करणी, सेव कंदव जेका आहे उहो फोटो एडॉप जेको आहे उनखे एक्सेप्ट जेको आहे नथो करे। ऐं उनखां बाद में सेव करण खां बहितर आहे तव्हां उहा फाइल जेका आहे एक्सपोर्ट कंदव। एक्सपोर्ट करे तव्हां उहा वरी साॻी फाइल जेका आहे उहा हिन में फोटो एडॉप में खोलींदव त इंशाल्लाह जेका आहे उहा तव्हांजी राइटिंग जेका आहे उहा PNG जी शक्ल में अची वेंदी। जीअं मूं तव्हांखे करे ॾेखारियो, तव्हां फॉलो सिर्फ़ु इन ॻाल्हियुनि खे कंदव। तव्हां जेको आहे पंहिंजे यूट्यूब जे लाइ जेको आहे तमामु सुहिणो जेको थंबनेल आहे उहा तव्हां क्रिएट करे सघो था। जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब कजो ऐं सब्सक्राइब करण सां गॾु जेको आहे बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कयो। जीअं मां काई नई वीडियो जेका आहे अपलोड कयां त उनजी जेको नोटिफिकेशन आहे तव्हां तक जेको आहे पहुची सघे। छो जो मां हमेशह जेको आहे मां काई नई टेक्निक सां गॾु ईंदो आहियां ऐं कोई ॿियो जेको टॉपिक आहे इंशाल्लाह जब खणी तव्हां सां जेको आहे हाज़िर थींदासीं। तेसि ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त पंहिंजे होस्ट फादर जी पिता जी खे इजाज़त मिलो था कंहिं ॿिए नेक्स्ट वीडियो में। थैंक यू। ओके अल्लाह हाफ़िज़।